सामुंडी तूफ़ान तेज़ीअ सां सिंध जी सामुंडी पटीअ तरफ़ वधण लॻो। सामुंडी तूफ़ान कराची खां 350 ठटे खां 360 किलोमीटर जे मुफ़ासिले ते मौजूद केटी बंदर ऐं खारो छाण खां पोइ जौहर शहर बि मुकमल तौर ख़ाली कराए वियो। सामुंडी तूफ़ान जो 15 जून ते केटी बंदर ऐं गुजरात जे विच वारे हिसे सां टकराइजण जो इम्कान। ठट्टो, सिजावल ऐं केटी बंदर में तेज़ हवाउनि सबबि कार वहिंवार ठप। मौसमियात खाते जो चवणु आहे त सामुंडी तूफ़ान 15 जून ते केटी बंदर सां गुज़रंदो या टकराइबो। कराची, ठटे, बदीन में अॼु खां बरसात जो इम्कान आहे। कराची में 100 ऐं बहिराड़ी वारनि इलाइक़नि में 300 मिलीमीटर मींहुं पवण जो इम्कान। सामुंडी तूफ़ान जे ख़तरे सबबि सिंध जे सामुंडी पट्टी वारनि इलाइक़नि मां वॾे पैमाने ते लॾ पलाण जारी। पाक फ़ौज ऐं नेवी जी मदद सां सिजावल, शाहबंदर, जाती, बदीन ऐं मलीर जे इब्राहिम हैदरी ऐं ॿियनि इलाइक़नि मां हज़ारें रहवासियुनि जी कैंपुनि में मुंतक़िली जारी। माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थियण लाइ लाउड स्पीकर ज़रिए ऐलान। ठटे, सिजावल ऐं बदीन ज़िलनि मां 56,985 माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो वियो आहे। टिनी ज़िलनि में मजमूई तौर 37 रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। केटी बंदर जे 13,000 आबादी मां 8,000 माण्हुनि खे हुकूमत ऐं 3,000 माण्हू पाण मुरादो मुंतक़िल थिया आहिनि। घोड़ाबारी जे 4,500 आबादी मां 2,100 माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते पहुचायो वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सामुंडी पट्टी वारनि इलाइक़नि मां माण्हुनि जी मुंतक़िली बाबति अंगीकार जारी कया। ठटे मां 4,000, सिजावल मां 4,727 ऐं बदीन ज़िले मां 17,320 माण्हुनि खे रिलीफ कैंपुनि में पहुचायो वियो आहे। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण जो बयानु। संदसि चवणु आहे त केटी बंदर में 7, घोड़ाबारी में 3 ऐं जाती में 4 रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। शहीद फाज़िल राहू में 10 ऐं बदीन में मुतासिरनि खे तरसाइण लाइ 3 रिलीफ कैंपूं लॻायूं वियूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में मुख़्तलिफ़ तरक़ियाती मनसूबनि जो इफ़्तिताह करे छॾियो। चवे थो गुज़िरियल हुकूमत मुल्क में समूरा तरक़ियाती मनसूबा ख़तमु करे छॾिया हुआ। गुज़िरियल हुकूमत जा बंदि कयल मनसूबा अॼु मुकमल कया विया आहिनि। सियासी इस्तेहकाम लाइ मुआशी इस्तेहकाम ज़रूरी आहे। रूस खां खाजरो तेल ख़रीद कयो आहे। मुल्क में महांगाई घटि करणु ऐं अवाम खे रिलीफ ॾियण जी ज़रूरत आहे। इहे क़ौमूं ज़िंदा रहंदियूं आहिनि जेके पंहिंजे शहीदनि खे यादि कंदियूं आहिनि। ऐं वारह वेझो ॻोठ जवार ख़ान चोलियाणी में हथियारबंदनि जी फायरिंग, हिकु ॼणो क़तल। अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में मोहम्मद यामीन चोलियाणी मारिजी वियो, लाश इस्पताल मुंतक़िल।